करायो, ज़ियारत पंहिंजी करायो, ज़ियारत पंहिंजी करायो। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। आऊं आहियां शफ़ी मोहम्मद लाखो। प्रोग्राम आहे फलाह आख़िरत। अॼु मुंहिंजो मौज़ू आहे तमामु अहम आयतल कुर्सीअ जी तशरीह। नहमदू व नुसली अला रसूलिल करीम अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। आयतल कुर्सी आख़िर हिकिड़ी आयत आहे। इन जे बारे में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो लकुल शैइन सनामुन। हर कंहिं शइ जी हिकिड़ी चोटी हूंदी आहे। हिकिड़ो कबीलो हूंदो आहे, उनजो सरदार हूंदो आहे। पहाड़नि जो सिलसिलो हूंदो आहे, त में हिकिड़ी ऊचे में ऊची चोटी आहे, जीअं एवरेस्ट आहे। इन सनाम अल क़ुरान सूरतुल बकरा, ऐं क़ुरान जी चोटी सूर बकरा आहे। वफ़ीया आयतुन हीअ सैयद आयल क़ुरान। ऐं वरी छाकाणि त सूर बकरा में हिकिड़ी अहिड़ी आयत आहे जेका सॼे क़ुरान जे आयतुनि जो सरदार आहे। हीअ आयतुल कुर्सी, इहा आयतुल कुर्सी आहे। माना जो मतिलबु थियो त आयतुल कुर्सी सॼे क़ुरान जे आयतुनि जो सरदार आहे। इहा सूर बकरा में आहे, ऐं सूर बकरा क़ुरान जी चोटी आहे। उन खां पोइ वरी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मन करा आयतुल कुर्सी फ़ी दुबुर कुल सलातिन। जेकॾहिं हर निमाज़ खां पोइ तव्हां आयतुल कुर्सी पढ़ंदव, लम यमनहु मिन दुख़ूलिल जन्नत इलल मौत, त तव्हां जन्नत में ज़रूरु दाख़िल थींदो जेसिताईं तव्हांजो मौत अचे, उन खां अॻु में न। वमन करा हिन याख़ुज़ मज़जअहू। वरी इन जो मां हाणे तर्जुमो ॿुधायां थो त जेकॾहिं सुम्हणु महिल बिस्तरे ते केरु उनखे पढ़ंदो त इन जे घर में बि अलाह ताला अमुन कंदो, ऐं उहे घर जेके हिन सां चंबड़ियल हिननि जे घर सां उन्हनि में बि अमुन थींदो, ऐं उहे घर जेके चंबड़ियल न आहिनि, महले में आहिनि, उन्हनि खे बि अमुन थींदो, फरमायो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हाणे असां असुल इन मां ख़बर पई त आयतुल कुर्सीअ जो जेको पावर आहे उहो सम्झो ॼण एटम बम जो पावर आहे। एॾो वॾो हिन में पावर आहे। हाणे इन खे पावर खे असांखे ॻोल्हणो पवंदो। इन जो पावर कीअं आहे, किथां ॻोल्हियो, इहो क़ुरान मां ई ॻोल्हींदासीं, ॿाहिरां कोन का इंफॉर्मेशन आणींदासीं। लेकिन प्रोग्राम शुरू करण खां अॻु में मां चवंदा त हीअ जेको क़ुरान शरीफ़ आहे, हे जेको मूंखे मौजूदु आहे, इन्हीअ खे इन विचां खोलियऊं त मुंहिंजी जंहिं आयत नज़र पवंदी, ॾिसां त अलाह साईं मूंसां अॼु मूंखे छा थो चवे हिन प्रोग्राम जे बारे में, तव्हां जे बारे में। बिस्मिल्लाहिर रहमान। अलाह ताला फरमाए थो त इन इलियास लमिनल मुरसलीन। इलियास अलैहिस्सलाम रसूलनि मां हो। इस्काल क़ौम ही अता ततकून, त पंहिंजी क़ौम खे चई त तव्हां अलाह जी खां डिॼो छो था। हाणे असां पाकिस्तानियुनि खे बि माना चवणु खपे त तव्हां ख़ुदि तव्हांजे मुल्क में जेको क़त्ल गारीगिरी वधी वई आहे, रुश्वत वधी वई आहे, ठगी वधी वई आहे, त इन मथां तव्हां अलाह खां कोन था डिॼो। तदऊन बालऊं तज़रून अहसनल ख़ालिकीन। लफ़्ज़ी माना त आहे त तव्हां बेजान शयुनि खे पूॼो था। हिते त माना आहे त ढगे खे था पूॼो, लेकिन अलाह जंहिं तव्हांखे पैदा कयो आहे उन्हीअ खे पुकारियो ई कोन था। अलाह रबकुम व रब आबाएकुमुल अवलीन। ऐं अलाह उहो आहे जेको तव्हांजो बि रब आहे, तव्हां खां अॻियनि जो बि रब आहे, त माना तव्हां उन खे नथा सॼो। ऐं तव्हांजो मुल्क में जेको फ़साद ऐं बुराई पई थी हले, इहो इन लाइ त तव्हां अलाह ताला जी ॻाल्हि ॿुधो ई कोन था। हाणे इहा आहे, अचूं था आयतुल कुर्सी। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। हाणे आयतुल कुर्सी त आहे, पर असांखे इन जे पावर खे सुञाणो आहे, तंहिंजे करे हीअ मां पढ़ां कोन थो, ऐं इनशा अचूं था इन जे पावर ते। पहिरीं आयत हिन जी जेका आहे हिसो आयतुल कुर्सीअ जो आहे, उहो आहे बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल्लाहु ला इलाहा इल्ला हुवल हय्युल क़य्यूम। ॾिसो हिन सां गॾु माना बि लॻल आहे। मां 15 साल तव्हांखे क़ुरान बिना आयतुनि खे सिधो रखे तव्हांखे ॿुधाए तर्जुमो मां पाण कयो, पर हाणे मां तव्हांखे माना बि ॾाढो रखी आहे। हिन जो माना आहे त अल्लाह ला इलाहा इल्ला हू, माना सभु कमु अलाह अकेलो थो करे, छाकाणि त सॼो ई प्रॉपर्टी हुन अकेले जी आहे। हिन सां इन प्रॉपर्टीअ में को बि शामिलु कोन्हे।
कंहिं मख बि कान ठाही आहे, मच्छर बि कोन ठाही आहे। ॿियो त हुअ हयुल क़यूम, न सिर्फ़ु प्रॉपर्टी आहे पर ही संभाल करे सघे थो, छो त हू ज़िंदा बि आहे, अल क़यूम माना पावर में बि आहे। माना जेकॾहिं कंहिंखे कुझु बख़्शणु चाहे त बख़्शे थो सघे, कंहिंखे पुटु ॾियणु चाहे त ॾेई थो सघे, छो त पुट संदसि वटि पिया आहिनि, जंहिंखे ॾिए तंहिंखे ॾिए। तंहिंजे करे इहो इन जो मतिलबु आहे त अलाह खां सवाइ कंहिंखे न सॾिबो, अलाह खां सवाइ इबादत जे कोई लाइक़ु न आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं पहिरीं ई अचे चयो ला इलाहा इल्लल्लाह, त मके जा मुशरिक चिड़ी पिया। मके जा मुशरिकनि जा पेरंडा ज़मीन निकिरी वई, छो त हुननि जो साॻियो हिंदुनि वारो अक़ीदो हो त करे सभु कमु अलाह थो, पर विच ते को न को वसीलो खपे। हाणे जेको आहे सो ऐं ख़ासि तौर जेके बुज़ुर्ग मरी विया आहिनि उन्हनि जे वसीलो पकड़नि था। हे मां हाणे छा चवणु लॻा, जॾहिं चवणु लॻो त सभिनी पंहिंजे मुरीदनि खे इहे पीर चवनि पिया, मके जे मुशरिक अॼु बि चवनि था, चवनि था अजाल आलिहत इलाहु वाहिद इन हाज़ा लशैउन उजाब। चई ईअं कीअं थो थी सघे। हाणे हे जेको ब्लू कलर में मां क़ुर मां आंदो आहियो आयतुल कुर्सी जो हिसो न आहे, चवणु लॻा त हे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अजीब ॻाल्हि थो करे, सम्झ में नथी अचे त अलाह हिकिड़ो कमु सॼो कमु अकेलो ई अलाह कंदो, माना अलाह बसि अकेलो आहे, ॿियो हुन सां केरु कोन्हे को पार्टनर वार्टनर। इन हाज़ा लशैउन उजाब, चई हे त अजीब ॻाल्हि आहे। हाणे मके जे मुशरिकनि कयो छा हो, उन्हनि छा कयो जो अक़ीदो हो जेको अवाम नास आहे उहो मुअल बुज़ुर्गनि खे पुकारे, जेके नूह अलैहिस्सलाम जे वक़्त में अलाह जा वली आहे, उहे पाण ई अलाह खां कमु कराए ॾींदा। इहो हो असल में हिंदुनि जो बि इहो ई कॉन्सेप्ट आहे। हिंदू बि जेके आहिनि, मां तव्हांखे अॻिते ॾेखारींदुसि, त उन्हनि जो बि अक़ीदो आहे त जेके हिंदुनि मूर्तियूं लॻायूं आहिनि इहे सभई इन्हनि जे बुज़ुर्गनि जूं आहिनि, ऐं उन्हनि जो बि इहो अक़ीदो आहे त इहे बुज़ुर्ग हिन वक़्तु भॻवान सां माना अलाह सां जन्नत में वेठा आहिनि। हाणे असां इन्हनि खे पुकारियूं था, पर सुवाल थो पैदा थिए त जन्नत सतनि आसमाननि ते आहे, त हिंदुनि खां पुछिबो आहे तव्हांजो आवाज़ु कीअं थो उते पहुचे, त हुननि चयो न न असां बंदोबस्तु कयो आहे। कहिड़ो कयो अथऊं, जीअं असां जेके हिन जूं मूर्तियूं लॻाइनि उहे शिकिल ज़रे घटि उन्हनि बुज़ुर्गनि सां मिले जुड़े थी, ऐं इहा मूर्ति असांजी मोबाइल तौरु कमु थी करे उन ताईं आवाज़ु थी पहुचे। हाणे मां तव्हांखे अॻिते ॾेखारियुसि त मके जे मुशरिकनि बि 360 मूर्तियूं लॻायूं हुयूं हज़रत नूह अलैहिस्सलाम जे बुज़ुर्गनि जूं, माना मिलंदड़ जुलंदड़ शिकिल सां ठाहियूं आहिनि, ऐं हुननि जो बि इहो ई अक़ीदो हो त इहे मूर्तियूं जेके आहिनि से उन बुज़ुर्गनि ताईं आवाज़ थियूं पहुचाइनि, छाकाणि त हिंदुनि जो मज़हब इस्लाम खां पुराणो आहे, त इहो कॉन्सेप्ट त उतां आंदा न इन्हनि उन्हनि जो ॾिसी। तंहिं ते जेको आहे सो जीअं हर क़ौम वटि वॾा बुज़ुर्ग हूंदा आहिनि, माना जीअं हाणे असां वटि बि वॾा वॾा नाला आहिनि, साईं गौस पाक, साईं फलाणो, साईं फलाणो, साईं फलाणो, ऐं इन्हनि जे नाले ते सॼो दीन, ॿिया सभु बुज़ुर्ग जेके गुज़ारे विया आहिनि उहे नंढा आहिनि, पर त हिननि वटि बि ईअं 4-5 वॾा नाला हुआ। छा था चवनि पंहिंजे माण्हुनि खे, कालू ला तज़ुरुन आलिहतकुम, चए थो तव्हां हिननि बुज़ुर्गनि खे पुकारियो, इन्हनि खे न छॾियो, इहे वला तज़ुरुन वदऊं वला सुआऊं वला यऊस व यऊक नसरा, इहे सभु जा नाला हुआ। इहे किथां ख़बर पई त इहे वली जा नाला हुआ, हे हदीस करीब में सही बुखारी में, त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हाज़ी अस्मा, जेके मां तव्हांखे ॿुधाया वदऊं सवाऊं, जिनके मशहूरु बुज़ुर्ग आहिनि, हिते 2-3 मशहूरु बुज़ुर्ग नाले हलाइनि था न, जीअं मिसाल तौरु गौस पाक नाले चवनि त जेको सो इहो ज़रे घटि या ख़ुदाई थो हलाए, बल्कि चवंदा त गॾु पियो वञे नबी अलाह सां, पोइ अलाह जो पेर तिरकियो त बचाए बि ॾिने त अलाह वियो, अहिड़ियूं ॻाल्हियूं था कनि। ऐं पंहिंजो त ईअं कनि था, एॾो वॾो हुनखे बुज़ुर्ग, त हीअ बि ईअं पिया चवनि त सही बुखारी त हाज़ी अस्मा, हे जेके मां तव्हांखे नाला ॿुधाया वदऊं सवाऊं यऊस यऊक, हाज़ी अस्मा, इहे सभई नाला क़ौम सालिहीन मिन क़ौम नूह अलैहिस्सलाम जे वलियुनि जा नाला हुआ। फलम्मा हलकू, जॾहिं मरी विया त पोइ उन्हनि जूं इहे मूर्तियूं लॻायूं अथनि, ऐं इहो शायदि हिंदुनि वारो अक़ीदो त इहे मूर्ति उन ताईं आवाज़ थी पहुचाए। मां तव्हांखे ॾेखारींदुसि, लेकिन अलाह ताला चयो त हे तव्हां सां ठगी था कनि, याबदून मिन दूनिल्लाह मा ला यज़ुरहुम वला यनफ़अहुम, चए थो हक़ीक़त इहो आहे त जिन खे सॾनि था न इन्हनि जे हथ में का नफ़ो आहे न को नुक़सानु आहे, भई यक़ूलून, ऐं ठगी करे माण्हुनि खे पेतियूं रखे था चवनि हा उला शुफ़ाऊं न इंदल्लाह, चई बाबा हिननि जे हथ हे असांखे अलाह खां कमु था कराइजनि, ईअं ई था चवनि न। हाणे इन ते अलाह साईं छा थो चवे, कुल अतुनब्बिऊन अल्लाह बिमा ला यअलम फिस समावात वला फिल, चए थो तव्हां अलाह खे उहा था ख़बर ॿुधायो जे इहा ख़बर दुनिया आसमान में आहे ई कान, न चए थो मूं कॾहिं ॿुधी आहे त इहे तव्हांखे मूंखां सिफ़ारिश कराए था ऐं कमु मोल कराए था ॾियनि। सुबहान हू, माना अलाह साईं न एब खां पाक आहे, हो जो चए थो मां तव्हांजी साह जी रग खां वेझो आहियां, ऐं हो थो चए त ज़मीन आसमान जी सॼी प्रॉपर्टी मुंहिंजी आहे, त माल बि हुनजो, ॿुधे बि हू थो, वेझो बि असांखे आहे, त पोइ माना त अलाह बेएब आहे न,
हीअ त ए बि था आणनि अलाह ते सुभाणे व ताला हिते माना त आहे त ऊचे शान मां टेक्नोलॉजी एॾी एडवांस आहे जो मां दिलि में सोचां त उहो बि ॿुधी थो वठे। ज़रूरी न आहे त चप ते मां दुआ घुरां, मां दिलि मां बि दुआ घुरी थो सघां। व अम्मा युशरिकून, तंहिंजे करे इहे ॿई शयूं आहिनि जेके अलाह जी ज़ात में आहिनि, इहे शिरक था कनि। अम्मा युशरिकून शिरक था कनि, माना अलाह कोन थो ॿुधे ऐं इहे प्रॉपर्टी अलाह जी न आहे, इन्हनि बुज़ुर्गनि जी असांखे पुटु इहो ॾींदा। हालांकि सवाल थो पैदा थिए त भला आख़िर जेके अलाह जा वली या नूह अलैहिस्सलाम जे क़ौम जा वली हुआ ऐं अॼु बि वली असां वटि आहिनि जेके गुज़ारे विया आहिनि, उहे हींअर उन्हनि जी कंडीशन छा आहे? क़बर में त उनजो जिस्म पियल आहे, पर पाण किथे आहिनि इहा ख़बर पवंदी ग़ैब मां। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो सुनन इब्न माजा जे, इन्नमा नस्मतुल मोमिन, त मोमिन जो रूह मरण सूदो खॼे थो, ताइरुनि मथे खणी वञी अछे पखीअ में था विझनि, या लखफी शजरिल जन्नत, जन्नत जे वणनि ते वञी वेहे थो, खाए थो, पीए थो, हता यर्ज इला जसदी योम युबस, योम क़यामत थींदी, पोइ यर्ज माना मोटायो वेंदो इला जसदी, पंहिंजे जसद माना जेको क़बर में जिस्म अथसि। लेकिन तेसि ताईं त क़बर जिस्म त ॻरी वियो हूंदो, पर उन में हिकिड़ो नंढिड़ो हॾो आहे अजबुल ज़ंब, उहो कोन ॻरंदो। उन्हीअ मां सॼी जेनेटिकल इंफॉर्मेशन आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इन्हीअ मां इंसानु पैदा थींदो। पर उहो जेको इंसानु उन हॾे मां पैदा थींदो, उहो कम से कम उनजो क़दु 140 फुट हूंदो, जेको आदम अलैहिस्सलाम असली क़दु हो। इहो क़दु आहे जेको जन्नत में वेंदो, इहो क़दु आहे जेको जहन्नम में वेंदो। वरी जेके आहिनि शहीद, त इन जे लाइ सही मुस्लिम में अलाह जे रसूल ग़ैब जी ख़बर ॾियनि, छो त हे ग़ैब जूं ख़बरूं आहिनि, केरु मौलवी कोन ॾींदो, माण्हू कोन ॾींदो, साइंस कान ॾींदी, अलाह जो रसूल ॾींदो, छाकाणि त हुनखे अचे फ़रिश्ता ॾसींदा हुआ। इन अरवाह शुहदा फी हवासिल तैर ख़ुदरिन, शहीदनि खे ओॾी महिल खयो वञे थो ऐं उन्हनि खे सावन पखियुनि में विझे थो। लहा कनादिल मौलकतन फिल अर्श, उहे सोन जा घर आहिनि अर्श ते, जंहिं ते उहे वेहनि था। तसरह मिनल जन्नत हैस शाद, इन्हनि खे अलाउ आहे त जन्नत में वञी खाइनि पीअनि, मेवा बेवा त उते ई था मिलनि। पोइ वरी राति जो वापसि मोटी था अचनि। पोइ कॾहिं कॾहिं अलाह साईं निहारे चवनि थो हल तश्तऊन शैया, का शइ खपेव? चवंदा न साईं सभु कुझु। ॿी हदीस में अचे जॾहिं टियों दफ़ो पुछे थो त चवनि था कालू या रबी, असांजा रब साईं, नुरीद असांजी ख़्वाहिश इहा आहे, अंत रुद्द मोटाए अरवाहना असांजे रूहनि खे, फी अजसादना असांजे जिस्मनि में, ऐं हिननि जे लेखे थो जिस्म में मोटाईंदो त खड़ा थींदासीं, हुनखे न आहे ख़बर त ॻरी विया हूंदा। हता नुक़्तलफ़ी सभीले खे मरतन उखरा, त पोइ असां उथी क़बर मां वरी तुंहिंजे नाले शहीद थियूं। त अलाह साईं छा थो फरमाए सही मुस्लिम में ग़ैब जी ख़बर, चए थो इन्नी क़द कज़ईब, तर्जुमो आहे अरबीअ में त मुंहिंजो इहो अटल फ़ैसिलो थियल आहे, अन्नहुम ला यरजऊन, कंहिंजो बि रूह हिन क़बर में वापसि न वेंदो, न मोमिन जो, न काफ़र जो, न शहीद जो, छो त जेसि ताईं मां क़यामत न बर्पा कंदुसि। हाणे तंहिंजे करे अलाह साईं सूरह अहक़ाफ़ में वरी थो सम्झाए, वमन अज़ल, चई पोइ इहो त मेंटल आहे न माण्हू, यानी जेको एतिरी क़ुर जे चिटिन आयतुनि जे बावजूदि बि सम्झे थो त मुंहिंजो साईं सिम में पियो आहे अंदरि ऐं जन्नत में कोन वियो आहे, त इहो त पंहिंजे वॾी अलाह जी इहा जेका आहिनि से छा था कनि, उनखे यानी मां छा तज़लील था कनि, माना उनजी बेइज़ती था कनि। अलाह जो रसूल थो फरमाए त जन्नत में अलाह जो वॾी, हे था चवनि साईं अंदरि सिम में पियो आहे। पोइ चए थो माना हे मेंटल आहे, या हिनखे ॾोकड़ खपनि, पेती रखे वेठो आहे, माना ॿई ॻाल्हियूं आहिनि। जेको हराम जा पैसा खाए थो इहो मेंटल आहे, चरियो आहे, सम्झे थो त इहे सॼी दुनिया में मूंखे रहणो आहे, एतिरा किरोड़ गॾु पियो थो करे, रिश्वतूं खाई, ठगियूं करे, त इहो चरियो आहे। चए थो वमन अज़ल, माना इन्हनि खां वधीक गुमराह मेंटल चरियो कहिड़ो थी सघे थो, मिमई यदऊ मिन दून अल्लाह, जो अलाह खे छॾे उन्हनि खे सॾनि था, मन ला यस्तजीब लहू इला यौमल क़यामत, जो क़यामत जी सॾु बि कोन ॾींदा। यानी कॉमन सेंस जी ॻाल्हि आहे न, मां जेकॾहिं कंहिंखे सॾु कयां, अदा अहमद ख़ान छा हाल आहे, चवंदा दादा मां ख़ैरु आहे, पर जे सॾ जो जवाबु न ॾिए त माना कोन ॿुधई, या ॿोड़ो आहे, त छा था चओ त तव्हांजा भली ॿोड़ा आहिनि जो जवाबु नथा ॾियनि। त चए थो क़यामत ताईं सॾु बि कोन ॾींदा, छो त उहे वेठा आहिनि अर्श ते जन्नत में, वहुम अन दुआहिम गाफ़िलून, पर अलाह जे वलियुनि जो बुज़ुर्गनि जो शान इहो आहे जो इहे सॾनि खां गाफ़िलनि जो आवाज़ ई कोन थो हुननि ते पहुचे, तंहिं करे गाफ़िल आहिनि, कोन था ॿुधनि तव्हांजा सॾ। शहादती भिटाई हिन ते शेर चयो आहे त ॾातार ॾुख कया पाणा मथे मंगणे, मूं दर छॾियो मंगणा मंगी कुह ॿिया, तूं मुंहिंजो दर छॾे जेको मां तोखे साह जे रग खां भेजो आहे, ऐं प्रॉपर्टी मुंहिंजी आहे, मुंहिंजे दर खे छॾे तूं वरी ॿियनि दरनि तां थो घुरी, तॾहिं तो पिया विचा विला ॾींहं हलिया, तॾहिं त तूं मुश्किलुनि में आहीं, तॾहिं त तव्हांजो रिज़्क़ कोन थो थिए, तॾहिं त तुंहिंजो औलाद नाफ़रमान आहे, तॾहिं तव्हांखे बीमारियूं कोन थियूं छॾनि, रुश्वत वठण जे बावजूदि तोखे सुख कोन्हे को, इहा सज़ा आहे शिरक जी। लेकिन मसइलो इहो आहे त हिते वरी असां सां ठगी था कनि, असांखे चवनि था बाबा शिरक आहे बुतनि खे पूॼणु,
असां बुतनि खे त कोन था पूॼूं। हालांकि इहो धोखो आहे हिननि जो, इहो कंहिंजी था ॻाल्हि कनि, इहा ॻाल्हि था कनि हिंदुनि जी। चलो हाणे ब्रेक वठूं था, इंशाल्लाह ब्रेक खां पोइ हिन प्रोग्राम खे जारी रखंदासीं। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। प्रोग्राम फलाह ऐं भलीकार। छाकाणि ब्रेक आई आहे त हिन करे वरी मां क़ुर ते वेंदुसि त विचां कान का मां आयत कढां त ॾिसां त हिन दफ़े मूंखे अलाह साईं छा थो चए। हालांकि ईअं कोन्हे, पर मूंखे बसि शौक़ु आहे त मां ॾिसां, छो त हीअ ज़िंदा किताबु आहे, तंहिंजे करे अलाह साईं असांखे ॾिसूं त छा थो चए। कुल या अय्युहन्नास, अलाह ताला नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे फरमाए थो, आर्डर थो करे त तव्हां चओ, ए इंसानो, माना ए हिंदुओ, ए यहूदियो, ए मुस्लमानो, ए मोमिनो, छा इन्नी रसूलुल्लाह इलैकुम जमिया, आऊं तव्हां सभिनी ॾे अलाह जो रसूल थी आयो आहियां। निल्लज़ी लहू मुल्क समावात वल अर्ज़, ऐं उन जे तरफ़ां आयो आहियां जंहिंजी सॼी प्रॉपर्टी आहे ज़मीन आसमान में। ला इलाहा इल्ला हू, अलाह खां सवाइ ॿियो केरु बि हुनजो पार्टनर कोन्हे। अलाह खां सवाइ केरु तव्हांजी दुआ ॿुधण वारो कोन्हे, ऐं अलाह खां सवाइ तव्हांखे पंहिंजे काइनात मां का शइ खणी ॾियण वारो अलाह खां ॿियो केरु कोन्हे को। युही व युमीत, उहो ज़िंदगी बि ॾिए थो, मौत बि ॾिए थो। हाणे इहो इहा ई ॻाल्हि निकिती न, साॻी निकिती न जेका मां कयां पियो थो। त अच्छा, हिते असांखे धोखो ॾियनि था त बाबा शिरक आहे पत्थरनि जी पूॼा जेके हिंदू कंदा, मूर्तियुनि जी, लेकिन इहो कूड़ आहे। लोगों को धोखा दिया जाता है कि सिर्फ पत्थर की मूर्तियों को पूजने का नाम है, जबकि गैर हाजिर फौतशुदा नेक लोगों को पुकारना शिरक नहीं है। तो इनजो जवाब आ तो कोई भी कौम पत्थर को नहीं पूजती, बल्कि अपने नेक लोगों की शक्ल में मूर्तियां बनाती है, चाहे वो पत्थर की, चांदी की या सोने की हो। दर हकीकत नेक लोगों की मूर्तियां बनाने का मकसद ये है कि उनके तवसत से हाजिर रवाई, माना उन जे थ्रू उन ते आवाज़ था पहुचाइनि। हाणे हे जेके बि हुननि जूं मूर्तियूं आहिनि सभु हिननि जे बुज़ुर्गनि जूं आहिनि, इन्हनि जी हर कंहिं जी पंहिंजी हिस्ट्री आहे। पुछोसीं हिंदुनि खां त बाबा हे तव्हांजो छा पत्थर जी था पूॼा कयो? हुन जो बिल्कुलु न, इहे जेके मूर्तियूं आहिनि असांजे वलियुनि बुज़ुर्गनि जे शिकिल ते ठहियलूं आहिनि। ऐं इहा जेका मूर्ति आहे या जेको बुत आहे, द मूर्ति इज़ लाइक अ वे टू कम्युनिकेट विद द डाइटी, इहा मूर्ति असांजी मोबाइल तौरु कमु करे उन बुज़ुर्ग ताईं जन्नत में आवाज़ थी पहुचाए त असांजो कमु करे। इन्हनि इहे मोबाइलूं लॻायूं आहिनि, असांजा त वीचारा बिना मोबाइल जे बदा रड़ियूं कनि, सतनि आसमान ते आवाज़नि जो कीअं वेंदो। हाणे अॻिते हलूं था वरी आयतल कुर्सीअ ते, ला ताख़ुज़ू सिनतूं वला नौम, माना बि लॻी पई आहे, माना अलाह साईं जेको निज़ाम संभाले थो, कॾहिं सुम्हे बि कोन थो ऐं कॾहिं वरी झुटको थोरी देरि लाइ बि कोन थो अचेसि। ज़ाहिर आहे सॼो काइनात पियो थो हलाए त उनखे निंड जी कहिड़ी ज़रूरत आहे। हाणे सुवाल थो पैदा थिए त जेकॾहिं फ़र्ज़ु कर अलाह साईं सुम्ही पवे त पोइ हे जेके गिरह आहिनि आसमान में जंहिंमें ज़मीन आहे, ॿिया आहिनि एॾा वॾा, हाणे ॿुधायो न ज़मीन जो वज़न केतिरो हूंदो, इहो हवा में बीठी आहे, न को रसे में ॿधल आहे, न को हेठां खां टेक अथसि, त इनखे केरु झलियो बीठो आहे। हाणे जेकॾहिं अलाह पवे सुम्ही त पोइ हिनखे केरु झलींदो, हे त फ़क़ो वञी कंदी। त अलाह साईं इहा ई ॻाल्हि थो करे, चए थो इन अल्लाह युमसिकु समावात वल अर्ज़, माना अलाह ई आहे जो इन्हनि खे पकिड़े बीठो आहे, ज़मीन आसमान सभिनी शयुनि खे। अंतज़ुला त किरी न पवनि या टकराइजी न पवनि, वल इन ज़ालता, पर फ़र्ज़ु कयो अलाह हथु कढे ऐं इहे जेकॾहिं ड्रहनि या किरनि, इन अमसकुहुमा मिन अहदिन मिन बादी, त कंहिंखे ताक़त आहे जो एॾी वॾी बला खे रोके सघंदा? तव्हां रोके वेंदव? जेकॾहिं ज़मीन किरणु चाहे त असां हिन टेबल मथां उछलां, इन खे मां कोन थो झले सघां त ज़मीन या त मार्स या चंड या इन्हनि खे असीं किथे रोके सघां? इहा ई अलाह ॻाल्हि अथव, इन्नहू कान हलीमन गफ़ूरा, बेशक अलाह बुर्दबार बख़्शण वारा, हुनखे निंड कान थी अचे, तंहिंजे करे सॼो सिस्टम हुनजो हले पियो थो। जे थोरी देरि लाइ बि हथु पटे त सॼो सिस्टम तबाह थी वञे। वरी सूरे आयतल कुर्सी ते अचूं था अॻिते, लहू मां फिस समावात व मां फिल अर्ज़, माना सॼी प्रॉपर्टी ज़मीन आसमान जी अकेले अलाह जी मिल्कियत आहे। अलाह जी मिल्कियत तव्हांखे ॿियो माण्हू ॾेई नथो सघे जेकॾहिं अलाह न ॾिए त। हाणे तव्हांजो घरु आहे, हिकिड़ो माण्हू तव्हांजे घर में गिड़ी ऐं तव्हांजो पींघो खणी वठी भॼी कंहिं वरी वञी ग़रीब खे ॾिए, तव्हां ॾियणु ॾींदसि? त पोइ अलाह जी शइ अलाह खां सवाइ ॿियो केरु तव्हांखे ॾींदो जो तव्हां भुल में अलाह खे छॾे ॿियनि खां था घुरो? चए थो लहू मां फिस समावात व मां फिल अर्ज़,
हाणे इन ते क़ुर में वरी एक्सप्लेन हे जेके मां ब्लू कलर में कढियो आहे न, मां इन आयत कुर्सीअ जे एटम बम जी ताक़त खे ज़ाहिर करण लाइ इन सां रिलेटेड क़ुर मां आयतूं थो कढी ॾियां। छा थो चए अलाह साईं, इन मां ताबदून मिन दून लाइ अवसाना, माना तव्हां जेके हिन मूर्तियुनि खे पुकारियो था पर तख़लूक़ुन इफ़्का, इहो सॼो तव्हां कूड़ ठाहियो आहे, इहा ठगी आहे। न इहा मूर्ति ॿुधे थी, न को मोबाइल तौरु हुननि ते आवाज़ु पहुचाए थी। इन लज़ीन ताबदून मिन दून अलाह खां सवाइ जिन में बि तव्हां आसरो रखियो वेठो आहियो पुकारण लाइ, जेके मरी चुका आहिनि या जंहिं ताईं तव्हांजो आवाज़ु नथो वञे, पोइ वरी जहिड़ा हुजनि। हिकिड़ो माण्हू आहे बुज़ुर्ग आहे लंडन वेठो आहे, हाणे हितां चओ फलाणा बुज़ुर्ग मूंखे पुटु वठी ॾे, कोन थींदो। हा साम्हूं आहे अलाह जो बुज़ुर्ग आहे, बिल्कुलु हुनजी शफ़ात हली सघे थी, तव्हां लाइ दुआ घुरी सघे थो, पर आहे ई कोन लंडन में वेठो आहे, या त पोइ तव्हां मोबाइल ते ॻाल्हायोसि त पोइ तव्हांजो कमु थी सघे थो। त हिंदू ॿिए था कनि, त चए थो त कूड़ था आणनि, बल्कि जिन खे तव्हां अलाह सां पुकारियो था ला यमलिकून रक़म रिज़्क़नि, इहे इन जे हथ में मुंहिंजी प्रॉपर्टी तव्हांखे ॾियण जो पावर ई कोन्हे जो तव्हांखे रिज़्क़ ॾियनि। फ़ब्तगू इंदल्लाह रिज़्क़, जंहिंजी प्रॉपर्टी उन खां घुरो, अलाह खां रिज़्क़ घुरो, वाबदू ऐं उन जी इबादत कयो, उन खे पुकारियो, वशकुरू ल, वरी जे अलाह तव्हांखे का शइ ॾिए थो त उनजो शुकुरु कयो, पर जेके ॾिनियूं अथई उन ते शुकुरु कयो, अखियुनि जो शुकुरु कयो, हथ हलायूं तव्हांजो शुकुरु कयो, इलाही तुरजऊं, ऐं तव्हांखे अलाह ॾे मोटायो वेंदो। अॻिते अलाह साईं फरमाए थो वरी इन्हनि खे हिंदुनि खे बि थो चए, सभिनी खे थो चए जेके शिरक, कुल आराई तुम शुरका कुम लज़ीन तदउन मिन दूनिल्लाह अरूनी, चए थो अलाह खां सवाइ जिन खे तव्हां शरीक सम्झी पुकारियो था, अरूनी माना मूंखे साबित करे ॾेखारियो, माज़ा ख़लक़ू मिनल अर्द, त इन्हनि ज़मीन में का शइ क्रिएट कई आहे छा, या मख ठाही अथनि, मच्छर ठाहियो अथनि, या ज़मीन ठाही अथनि, आसमान ठाहियो अथनि, चंड ठाहियो अथनि, अम लहम शिरकुन फि समावात, या सनस अलाह सां भाईवारी आहे, भाईवारी अलाह सां हिननि जी तॾहिं थी जंहिं का शइ ठाही हूंदनि। अम आतई नाहुम किताबनि फ़हम अला बयन मिनू, या अलाह चए थो त मां हिननि खे को किताब या एग्रीमेंट साइन कई आहे त बाबा ठीकु आहे तव्हां हीउ कमु कयो, तूं हीउ कमु कर, भले ई यद ज़ालिमून बादुम बादन इला गुरूरा, बल्कि इहे ठग, इहे ज़ालिम ऐं जेके आहिनि से इहे हिक ॿिए खे ठगी था कनि, इहे तव्हां सां ठगी था कनि, ॾोकड़नि कमाइण लाइ महिनत करणु पुॼेनि कान थी। हालांकि चइबो अथनि बाबा तव्हां सॼो कमु चंदनि ते था खाओ, घर जो ख़र्चो बि हिते था लाहियो, वरी गाॾियूं BMW सभु वठो था, त छा चवंदा साईं असां दीन जो कमु था कयूं, असांखे ॿियो टाइम आहे, त पोइ इन्हनि खां पुछिबो त छा इमाम अबू हनीफ़ा खां वधीक कमु था कयूं, उहो त तिजारत कंदो, छा इमाम मालिक खां तव्हां वधीक कमु था कयो, कपिड़े जी तिजारत कंदो, दुकानु हलाईंदो। अफ़सोस जी ॻाल्हि इहा आहे त हिक ॿिए सां ई क़ुर थो चए त इहे ज़ालिम हिक ॿिए खे रुॻो ठगीअ जो अंजाम ॾियनि था। हाणे वरी वापसि आयतल कुर्सीअ ते अलाह फरमाए मन ज़ल्लज़ी यशफ़अ इंदहु इल्ला बिइज़्न, असां आसरो कयो वेठा आहियूं फलाणो छॾाईंदो फलाणो छॾ, अलाह त हिते थो चवे त केरु आहे जो संदसि मोकल धारा वटि स्पारत करे सघे, माना केरु बि उथी अलाह खे कोन चवंदो साईं हिनखे छॾे ॾे, जेसि ताईं अलाह उन माण्हूअ जी इजाज़त, त अलाह चए हा ठीकु आहे मां हिन जो अहमालनामो ॾिठो आहे, हिन में शफ़ाअत जी गुंजाइश आहे, हिन लाइ भली तूं करीसि त अलाह कंदो, पर हिकिड़ो माण्हू शिरक थो करे त फाइल में शफ़ा जी गुंजाइश ई कान हूंदी। तंहिंजे करे चए थो त वरी ॿुधो माना केरु आहे जो संदसि मोकल धारा वटि स्पारत करे सघे शफ़ात खे, केरु कोन थो करे, पर वरी क़ुर मां इन खे वधीक सम्झूं था, सूरत ताहा यौमइज़िन ला तनफ़उ शफ़ाअत इल्ला मन अज़नहु रहमान, इन उथी केरु ओचितो कंहिंजी शफ़ात कंदो उहो फ़ाइदो न ॾींदी सवाइ उन्हनि जो जिन जी अलाह ताला इजाज़त ॾींदो, उहा रज़ी लहू कोला ऐं उन सां राज़ी थींदो हुनजे ॻाल्हि खां, माना एॾो को अलाह जो वली हूंदो। तंहिंजे करे जेका आहे से तंहिंजे करे अलाह साईं फरमाइनि त लैसत तौबतु लिल्लज़ीन यअमलून सय्यात हत्ता इज़ा हज़र अहदहुल मौत, चए थो तौबा करणी आहे त सिहत जी हालत में कयो, तौबा करणी अथव त अञा मरण जहिड़ा न थिया हो त कयो, पर तौबा क़बूल न पवंदी जॾहिं तव्हां सम्झो त हाणे मरण वारो आहियां, अदा हाणे बसि ख़तमु थियण वारो आहे, ऐं काल इन्नी तुब्तिल आन पहुचे हाणे थो मां तौबा कयां, ऐं वल लज़ीन यमूतून वहुम कुफ़ार, ऐं जेकॾहिं काफ़र थी केरु मरे थो त उन्हनि जी तौबा क़बूल कान पवंदी, इहे शर्त आहिनि। तंहिंजे करे तौबा हाणे ई कयो, जेकॾहिं थियो आहे सिहतमंद जी हालत में कयो, बाक़ी हाणे खट ते पइजी वियो, डॉक्टर चयोसीं कैंसर आहे 2 टे ॾींहं मरी वेंदो, पोइ वठां तौबा खे, इहा क़बूल कान थी थी। अॻिते रब साईं फरमाए थो यालम मां बैन ऐदीहिम व मां ख़ल्फ़हुम, जेके मख़लूक जे अॻियां संदसि पोइता जेको आहे न सभु शइ अलाह ॼाणे थो, वला युहीतून बिशैइन मिन इल्मी इल्ला बिमा शा, ऐं जेकी घुरे तंहिंखां सवाइ संदसि इल्म मां कंहिंखे ज़रो इल्मु हासिलु नथो, गैब जो इल्मु नथो मिली सघे जंहिंसां अलाह चाहे। हाणे जो मिसाल आहे
त छाजे लाइ? त अलाह फरमाए थो त वलक़द ख़लक़नल इंसान व नालम मां तू वसविस बि नफ़्स, चई मां इंसान खे पैदा कयो आहे न त हुन जे जेके दिलि में ख़्याल पैदा थियनि था उहा मशीन में मूं पैदा कई त मूंखे ख़बर आहे त छा थो दिलि में चए। व न हुन अक़रब इलैहि हब्लिल वरीद, असां साह जी रग खां हिन खे वेझो आहे। हाणे एॾो वेझो ऐं प्रॉपर्टी बि हुनजी, पोइ बि असां ॿियनि दरनि ते रुलूं, ॾातार ॾुख कया, पाणा मथे मङणे मुंहुं दर छॾियो पिनी कोह ॿिया। बाक़ी अलाह थो फरमाए कुल ला यालम मन फिस समावात वल अर्द अल ग़ैब इल्लल्लाह, चए थो ज़मीन आसमान जो ग़ैब जो इल्मु आहे अलाह खां सवाइ कंहिंखे ख़बर कान्हे। वमा यशरून अयान युबहून, जेके मरी विया आहिनि उन्हनि खे इहा बि ख़बर न आहे त क़यामत कॾहिं ईंदी उथंदासीं। हाणे इनखे थोरो सम्झणो पवंदो। मिसाल तौरु अलाह थो चए त यौम यजमल्लाहु रुसुल, क़यामत ॾींहुं अलाह ताला रसूल गॾु कंदो। फयक़ूल माज़ा उजिब, तूं पुछंदियूं भला तव्हांखे छा रिस्पॉन्स मिलियो, केतिरा तव्हांजा थिया? त हालांकि चवनि न साईं मूं सां गॾु हेतिरा 70 साहबा 80 साहब एतिरा, चवनि था सभु रसूल कालू ला इल्म लना, न साईं असांखे ख़बर न आहे। माना छा? मुंहिंजे मथां त इल्मु ऐं ईमान उहो आहे दिलि में इंसान जे। हाणे अलाह जो नबी चए थो त मूंखे त हुनजी दिलि जी ख़बर न आहे। कालू ला इल्म लना इन्नक अंतल अल्लामुल ग़ुयूब, छो त ॻुझा दिलनि जा ॻाल्हियूं त तोखे ख़बर आहे, असांखे कहिड़ी ख़बर आहे? असां त सभिनी खे चङो था सम्झूं, सभई मां सम्झां ईसा अलैहिस्सलाम पंहिंजे नाले हवारिन नाले चवंदो त मूंसां त गॾु आहे, पर अंदर में छा आहिनि मूंखे ख़बर न आहे। त इन करे असीं इहा स्टेटमेंट जो जवाबु नथा ॾेई सघूं, इहो इल्मु तव्हां वटि आहे। हाणे मिसाल तौरु ॿियो मिसाल आहे त हज़रत ज़करिया अलैहिस्सलाम जो जेको आहे न पुटु हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम, भाउरनि में साड़ कयो, सो हुनखे खणी विया। फलमा ज़हबू बि व अजमऊ ऐं यजलू फी ग़ैब, वञी पाण फ़ैसिलो करे खूह में उछलायूंसि। पर अलाह ताला छाकाणि यूसुफ अलैहिस्सलाम बि नबी थियणो त हुनखे वही मोकिलियईं ऐं चए थो त ॾाहुंसि वही कयूंसीं त संदसि हिन वाक़े जी खेनि ज़रूरु सदु ॾींदे, उहे तोखे न ॼाण, माना अॻिते हली तूं कामयाबु थींदे ऐं हीअ तो वटि ईंदा, तोखे कोन सुञाणंदा, पर पोइ जेको आहे सो उनजी तूं उन्हनि खे ज़रूरु ॾसींदे त मां केरु आहियां। जीअं इहो त माना हुनखे आथत ॾिनो अलाह साईं। पर हेॾा विया आहिनि पंहिंजे पीउ ॾे जेको वक़्त जो नबी आहे, पोइ जाऊ अबाम ईशाई यबकून, रोअंदा आया कूड़ा, चवणु लॻा कालू या बाना इना ज़हबना नस्तबिक, असां ड्रोड़ूं पिए पुॼायूं। पोइ यूसुफ अलैहिस्सलाम खे सामाननि वेहारे वियासीं, अकल हू ज़िब हुनखे बगड़ खाई वियो। वमा अंत बे मोमिनिन लना वलो कोन, असां चई बाक़ी बाबा मूंखे असांखे ख़बर आहे तूं मञींदे कोन, खणी असीं सचा पुॼूं। त छा कयो मुंहिंजे पीउ? सबुरु कई न थिया, चई अलाह मां सबुरु कयां, ॿियो छा कयां? जेकॾहिं उन वक़्तु उन अलाह जे नबीअ वटि इल्म ग़ैब हुजे हा त चवे हा न पुटनि खे कूड़ था हणो, किलोमीटर ते अधु किलोमीटर मुंहिंजो पुटु खूह में पियो, हलो त कढूंसि, माना हुन वटि इल्मु ग़ैब कोन हो। इहा ई त अलाह ॻाल्हि थो करे। ऐं हिते वरी जी इनशा ब्रेक वठूं था, त हिते वरी असांखे चवनि असांजे बुज़ुर्गनि खे इल्मु ग़ैब आहे, नीचे देखते तो 7 ई तहनि में हुनखे ख़बर पए। ऐं पोइ वरी पेट्रोल वरी आराम को थो कढे, हिननि बुज़ुर्गनि पेट्रोल बि कोन ॾिसियो त हिते आहे। बहरहाल ब्रेक खां पोइ वरी तव्हां सां मुलाक़ात कयूं था। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। प्रोग्राम फल आख़िर भलीकार, तमामु निज क़ुरान ॿुधो पिए था, रसूल सलाम ॻाल्हियूं ॿुधो पिए था। अलाह ताला तव्हांखे हिन ते ईमान आणण जी तौफ़ीक़ अता फ़रमाईंदो। पर वरी मां क़ुरान शरीफ़ विचां खोलियां, ॾिसूं त अलाह साईं असांखे हींअर छा थो चवे। सुभान अल्लाह। चए थो त बिस्मिल्लाह रहमान अवलम यहिद लहुम, चए थो छा हिन इन वाक़ियनि मां या इहे हिस्ट्रीअ मां बि तव्हांखे सबक़ु नथो मिले। कम अहलक नामिन क़बलहिम मिनल कुरून, त तव्हां खां अॻु में केतिरियूं जनरेशन हलाक कयूं अथऊं। यमशून फी मसाकिन हूं, ऐं तव्हां वरी उन्हनि जे प्रॉपर्टी उन्हनि जे जाइनि तां घुमो फिरो पिए था। हाणे ॾिसो मुंहंनि जो दड़ो आहे, उते बि असीं घुमूं फिरूं पिए था। त चए थो त तव्हांखे इहा बि सम्झ में नथो अचे त इहे हुयूं इन फी ज़ालिकल आयातिल अफ़ला यसमऊन, चई इहा बि हिकिड़ी निशानी उन्हनि लाइ जेके कन ॾेई ॿुधंदा क़ुर खे। त उहे बि त हलिया विया आहिनि, तव्हां उन्हनि जे प्रॉपर्टियुनि ते वेठा आहियो। वॾा वॾा क़िला आहे जेके से ख़तमु थी विया, और उन में हाणे माण्हू, हाणे बादशाही क़िलो आहे त हैदराबाद में माण्हू रहिया पिया आहिनि, त आख़िर उहे जेके असुलु मालिक बि त हुआ न।
पोइ अलाह साईं फरमाए थो इहे बि तोखे सम्झ में इहा ॻाल्हि नथी अचे त तव्हांखे बि इहा जॻह छॾणी आहे ऐं तव्हां जेको आहे सो इन में त अलाह जे क़ुर जूं निशानियूं आहिनि, तव्हांजे लाइ आयतूं आहिनि। त बहरहाल हो पंहिंजे पीउ वटि विया, वञी रोई चवंदो असां हुनखे खूह में बगड़ खाई वियो, हालांकि खूह में छॾे विया। त छा आहे त जेकॾहिं उन अलाह जे नबीअ वटि इल्म ग़ैब हुजे हा त हेॾे प्यारे पुट खे छॾे अचे हलो कूड़ सां आणो, हल त हलां थो मां गॾु, तव्हां खूह में उछलायो, कान आई। नबी करीम सलाह सलाह खां बि अलाह ऐलान करायो, चई चओ कुल ला अमलिकु लिनफ्सी नफ़ऊं वला ज़रर, चई मुंहिंजे हथ में न आउं अलाह जे घुर धारां ऐं पाण खे न को फ़ाइदो न को नुक़सानु पहुचाए सघां थो। अमर शरीफ़ तर्जुमो आहे वलउ कुंत आलमुल ग़ैब, पर जेकॾहिं मां ॻुझ ॼाणा हा लस्तख़्सत मिनल ख़ैर, त घणियूं चङायूं गॾु कया हा, वमा मसनीअ सू, मूंखे ॾुख न पहुचे हा। बीबी आयशा रज़ी अलाह ताला अञा पोयां रहिजी वई त महीनो खनि त पाण कावड़िया वेठा त छो रही पोयां वग़ैरह वग़ैरह, एतिरा केतिरा वाक़ियात आहिनि। वरी ताइफ़ विया आहिनि, उते पथर हयां अथऊं, रतु कढियो अथऊं, जे ख़बर हुजे हा त मारींदा त कोन वञे, त इहा ई तो ॻाल्हि करे, जेकॾहिं मूंखे एडवांस में ख़बर ॻुझिजी पवे त मूंखे तकलीफ़ ई कान पहुचां। इन अना इला नज़ीरुनि, बसि मुंहिंजी ड्यूटी छा आहे त आउं तव्हांखे ख़बरदार थो कयां, बशीरुनि ऐं ख़ुशख़बरियूं ॾियां लि क़ौमी यूमिनून, जेको घटि में घटि मूं ते ईमान आणींदा, मूंखे अलाह जो सचो रसूल सम्झंदा ऐं क़ुर खे अलाह जो किताबु सम्झंदा। हाणे वरी वापसि वेंदो आयतल कुर्सीअ ते। अलाह फरमाए थो, हाणे ॾिसो ॻाढ़नि अखरनि वारी आयतल कुर्सी आहे, ब्लू अखरनि जी एक्सप्लेनेशन आहे क़ुर मां। चओ त क़ुर खे एक्सप्लेन ज़रूरु करे थो। वसिया कुर्सियूं समावात वल अर्थ, कुर्सी पावर, माना संदसि बादशाही जी कुर्सी आसमान ज़मीननि खे लपेटियो आहे, माना संदसि पावर सॼी दुनिया ते हले पियो थो। वला यहूदो हिफ़्ज़ुमा, ऐं इहो जेको सॼे सिस्टम खे हलाए थो, संभाले थो, ॾींहं राति निंड बि कोन थो करे, पिनकी बि कान थी अचेसि, पर चए थो त मूंखे थकु बि कोन थो थिए। वहूअल अलीउल अज़ीम, बेशक हुनजी टेक्नोलॉजी हाई क्वालिटी जी आहे ऐं हू अज़ीम आहे। हाणे इन्हीअ ते असां क़ुर मां वरी अञा थोरो अंडरस्टैंड था कयूं। मिसाल तौर खे माण्हू चवंदा अदा हाणे इहो जेको माण्हू मरी वियो क़बर में हॾा ॻरी विया, इहो कीअं उथंदो, इहो किथां उथंदो, घणा ईअं था चवनि न जेके लादीनी माण्हू आहिनि। हाणे हुनजो जवाबु छा थो ॾिए, ऐं नल ना बि ख़ल्क़िल अव्वल, चए थो जेकॾहिं कंहिं शइ खे मां पैदा कयो आहे जॾहिं की मौजूदु ई कोन हो, मिसाल तौरु तव्हां आहियो या मां आहियां, भला अॼुकल्ह 80 साल खां अॻु में मां होसी कोन त मूंखे पैदा कयईं, त चए थो त मां एतिरा शयूं पैदा करे को थकियो त कोन या को, जो तव्हांखे बल हुम फी लबसिन ख़ल्क़िन जदीद, हाणे तव्हांखे शक आहे त नई साईं पैदा कोन करे सघंदो, या त चओ त मां थकिजी पियो आहियां, अला साईं या अला साईं पोड़ो थी वियो आहे नौज़ बिल्ला, तंहिं करे हाणे वरी अहिड़ा माण्हू कोन पैदा कंदो ऐं को इंसानु न पैदा कंदो या चंड तारा न पैदा कंदो। अलाह चए थो पहिरें भेरे जे ख़ल्क़ण में को थक आहियूं छा, न बल्कि उहे नए सिर पैदा करण खां शक में आहिनि, इहो अलाह साईं ॿुधाए थो। बल्कि अलाह जी सॼी टेक्नोलॉजी हाई क्वालिटी जी आहे, हाई लेवल जी आहे। हाणे हींअर मोबाइल आहे, मां हुन में उहो स्पीकर ऑन करे अचां कनेक्ट मी टू ख़ुदा बख़्श, त ॿुधी मोबाइल उन ख़ुदा बख़्श सां मूंखे मिलाए ॾींदी। त अलाह साईं चए थो त मुंहिंजो बि सिस्टम ईअं आहे। अलाह चए थो मूंखे न को अटो थो ॻोहिणो पए, न को का कोडर थी हणी पए, इन्नमा अमरुहु इज़ा अराद शैयन, जॾहिं बि अलाह साईं का शइ पैदा करे या को मामिलो करणु चाहे थो, ऐं यकूल लहू त उनखे चवे थो कुन थी पव फयकून, त शइ थी पवे, माना वॉइस एक्टिवेटेड। अलाह पोइ छाजे लाइ थकिबो, पोइ छो था चओ त हिकिड़ो माण्हू ॻरी वियो हाणे अलाह हुनखे पैदा करे न सघंदो। तंहिंजे करे अलाह साईं फरमाए थो जे बचिणो अथव त ही अलाह असां सां ॻाल्हाए थो। हाणे हिन क़ुर जूं कई लेवल्स आहिनि, हिकिड़ियूं त आम लेवल आहे, माना हिनजी सिधी सही जेका माना आहे। मिसाल तौरु मां पढ़ां थो, चए थो त हिकिड़ो शख़्स हो जेको आले फ़िरौन जे दरबार में हो, पर दिलि में ईमान लिकाए वेठो। सो जॾहिं उन चयो त हिनखे मूसा अलैहिस्सलाम क़तलु कयो, त चवनि थो छा तूं क़तलु थो करे हिकिड़े शख़्स खे जेको चए थो त रब मुंहिंजो अलाह आहे ऐं तव्हां वटि मौजज़ा बि खणी आयो आहे, पर जेकॾहिं कूड़ थो हणे त संदसि मथां ॾोहो पवंदो, पर जेकॾहिं सचो निकितो त तव्हां मरी वेंदव। हाणे इहा माना कई न। हाणे मां इहे ॿकरार खे जेकॾहिं माना ॿुधाईंदुसि जंहिंखे कुझु पढ़ियलु कोन्हे उनखे ख़बर पइजी वेंदी मां छा थो चवां। इहा आहे क़ुर जी बेसिक लेवल, हीअ बेसिक लेवल आहे। मिसाल तौरु जॾहिं हज़रत जॾहिं अलाह ताला ईसा अलैहिस्सलाम खे चयो मां जेके तो ते नेमतूं कयूं आहिनि उहे तूं यादि कर, तुंहिंजी माउ ते जेका नेमत यादि कर, ऐं तोखे पंहिंजे हथ सां तोखे मां पंहिंजी मदद कई,
तो माण्हुनि सां पीघे में हुए त माण्हुनि सां तो ॻाल्हायो ऐं तोखे मां अहिड़ो क़ुर सेखारियो, हिकमत ॾिनी, तौरात इंजील ॾिनोमांइ, वरी तूं जेको आहे सो मिटीअ मां ठहियल पखियुनि खे साह विझी छॾींदे ऐं उॾामंदा, ऐं तो जेको आहे सो जंहिंखे कोढ़ वठी वियो उन खे तूं छुटाईंदे मुंहिंजे मर्ज़ीअ सां, ऐं मोल खे उथारे कंदो हुए। हाणे मां इहा जेकॾहिं पढ़नि था बक़रार कोन सम्झंदो, हा इन जी मथियूं लेवलियूं आहिनि। कहिड़ियूं मथियूं? जॾहिं इन ते साइंस जी ॻाल्हि कबी। हिन वक़्तु जेको इस्लाम तेज़ीअ सां ऐं ख़ासि तौर साइंटिस्ट मुस्लमान था थियनि, उहे क़ुर जी मथीं लेवल आहे, जंहिंमें अहिड़ियूं आयतूं आहिनि जेके हाणे साइंस उन्हनि खे मञे थी। लेकिन जन्नत में वञण जे लाइ उहो बक़रार भाउ जंहिंखे इल्मु कोन्हे, रुगो क़ुर जो सिंधीअ वारो तर्जुमो ॿुधी उन ते अमल कंदो, जन्नत मिली वेंदी। इहो आहे क़ुर में जो दाओ, लक़द यस्सर नल क़ुर ज़िक्र फल हल में मुदकिर। इहा लेवल आहे नंढे में नंढी, जो तव्हां उनखे रुगो पंहिंजी ॿोलीअ में तर्जुमो ॿुधाईंदव, उहो तर्जुमो एॾो सवलो आहे जो हुनखे इंफॉर्मेशन मिली वेंदी। बाक़ी केरु चए साईं तव्हां तर्जुमो ॿुधायो पर मूंखे सम्झ में नथो अचे, त इन लाइ इमाम उबैद अल्लाह सिंधीअ तफ़सीर कई आहे सूरे फातिहा जी, त चए थो गैरिल मग़दूब अलैहिम वलद दालीन, त पोइ इहो दालीन इहो आहे। ज़ालीन उहो आहे जेको आम क़ुर संदसि ॿोलीअ में हुनखे ॿुधाइजे, तॾहिं चए मूंखे सम्झ में नथो अचे, त पोइ हीअ त इंसान ई कोन्ह थियो, पोइ माना या त चरियो आहे या ज़ालीन आहे। त अलाह तॾहिं थो चए त वतबियू अहसन मां उंज़िले, तंहिं करे तव्हांखे बचिणो आहे न, त तव्हां पंहिंजे पालहाण खां जेका बहितरीनु शइ तव्हांखे मिली आहे इन खे सम्झी इन ते हलो। में रबकुम मिन क़बल ऐं यातियकुमुल अज़ाब बग़दतन, उन खां अॻु जो ओचितो मौत अची वञे या तव्हांखे को अज़ाब अची वञे, अंतुम ला तशऊरून, तव्हांखे उनजी शेड्यूल जी ख़बर न हुजे त कॾहिं ईंदो, त उन खां अॻे अॻे हिन खे पढ़ो। हाणे हे क़ुर शरीफ़ आहे, इहो ई थो अलाह साईं चए इन खे सम्झो। हाणे ॻाल्हि आहे त जॾहिं तव्हांखे क़ुर माण्हुनि ताईं पहुचाइणो आहे, उनजो तर्जुमो पहुचायो। जेकॾहिं तव्हांखे अरबी नथी अचे, हाणे तव्हांखे रुगो हिन माण्हुनि फसायो आहे अरबीअ में, अदा तूं अरबी पढ़ंदे पोइ कंदे ज़ेर ज़बर जी ग़लती, पोइ टहक ॾींदा, चवंदा अड़े त हिनखे त अरबी कान थी अचे, त पोइ दर्स कीअं थो करे बाबा, ॿाहूं ॿधीसीं अरबीअ में वञी कनि। असां त उनजो तर्जुमो जेको सिंधीअ में थियल आहे, असां माण्हुनि खे इहो ॿुधाए दर्स कंदासीं। तंहिं करे हर को तव्हां मां इहो कमु करे सघे थो, पर इन लाइ तव्हां जमायत ठाहियो, फ़िरका न ठाहियो। फ़िरके वला त तफ़रक़ू, फ़िरको माना हिकिड़ो अहिड़ो ग्रुप जंहिंजो हिकिड़ो अमीर हुजे जो ॿियनि खे वरी काफ़र सम्झे। तंहिंजे करे अलामा इक़बाल चयो न, मां हुनजो हिकिड़ो स्टिकर ॾिठो, चई त हर फ़िरको ॿिए खे काफ़र थो चए, पर काफ़र सभिनी खे मुस्लमान था चवनि, फ़र्क़ु इहो आहे। त चए थो त अलाह साईं इन यदुल्लाह जमायत, जमायत ठाहींदो माना 4-5 ॼणा दोस्त गॾिजी पियो करे हिते दर्स कयो, त अलाह जी मदद उन सां। ऐं अकेलो जेकॾहिं को आहे न सफ़ा कंहिंसां ॻंढियल न आहे, त पोइ इन खे शैतान जेको आहे न थुॾा थो हणेसि पियो। हे अच्छा अची वियो अलामा इक़बाल, मुसलमानों के हर फ़िरके ने एक दूसरे को काफ़र कहा। चवनि था न, मिसाल तौर बरेलवी चवनि था त जेके आहिनि इहे देवबंदी, इहे आहिनि गुस्ताख़ रसूल, माना 29(5) लॻे, माना गुस्ताख़ रसूल खे क़तलु करिणो आहे, त माना उहे उनखे सम्झनि था ऐं काफ़र था। वरी हो था चवनि त हे शैतानी लश्कर आहे, शैतानी लश्कर पोइ काफ़र थियो। असां हिक ॿिए खे काफ़र था चऊं, ए काफ़र ई हैं जो उसने हम सबको मुसलमान कहा। सची ॻाल्हि आहे, काफ़र इहो फ़र्क़ु ई कोन था कनि। हाणे जेका हीअ इन क़ुर खे डॉक्टर इसरार अहमद फेरायो आहे, चई मां कवाल आहियां, मां क़ुर जी चकी फेरायो। वाक़ई हिन वॾो कमु कयो आहे त माण्हुनि ताईं क़ुर जी माना पहुचे। हाणे हिन जा कई शागिर्द आहिनि, इन्हनि में सभिनी में प्रामिनेंट शागिर्द आहे डिस्टिंग्विश इस्लामिक स्कॉलर ख़ालिद महमूद अब्बासी। हिन चए थो 30 साल डॉक्टर इसरार जे मिशन खे अॻिते वधायो आहे एज़ एज़ जीनियन सक्सेसर। हिन वक़्तु डॉक्टर इसरार जा कई शागिर्द, लेकिन हे टॉप ते ही आहे, माना हिन में तव्हांखे डॉक्टर इसरार जी रिफ्लेक्शन ईंदी। हाणे इन्हीअ जो इनशाला आचर ॾींहुं शाम जो हिते इस्लामाबाद मां अचनि था। आचर ॾींहुं शाम जो यूनिट नंबर 10 लतीफ़ाबाद में उते स्मार्ट स्कूल आहे, उन में मग़रिब ते हिन जो दर्स आहे। मां त चवां थो तव्हां अचो, हिन माण्हूअ खे ॿुधो, हिन में तव्हांखे इनशाला ताला डॉक्टर इसरार जी जेका आहे न ख़ुशबू ईंदी। ठीकु आहे, इहो आहे सुभाणे न परीहं मग़रिब ते स्मार्ट स्कूल यूनिट नंबर 10 भट्टी चौक। हाणे अचूं था न क़ुर मां फ़ाइदो छा आहे, त जेके बि हिन मुआशिरे में नेक शख़्स आहिनि, सुठा ऐं सियाणा आहिनि, जेकॾहिं इहे क़ुर पढ़ंदा त शींहं थी वेंदा। शींहं माना अलाह जे दीन खे नाफ़िज़ कंदा, कंहिंखां कोन टींदा, मरनि त मरी वञनि। पर जेकॾहिं ईअं न कंदव ऐं इन्हनि माण्हुनि जा रुगो किसा ॿुधंदव, साईं हीअं थियो, क़बर में बुज़ुर्ग अची वियो, फ़रिश्तनि खे हीअं कयईं, फलाण थियो, पंहिंजो जेको आहे सो मां छा तव्हांखे ॿुधायां, इहे बेअसल किसा। त अलाह चए थो मा लहुम बिज़ालिक मिन इल्मिन
इन हुम इला यखरुसून, माना न हिननि खे क़ुर जी ॻाल्हि कंदा, न क़ुर जो इल्मु अथनि, इहे रुॻो ईअं कूड़ियूं स्टोरियूं था ॿुधाइनि। पोइ छा थी वेंदा, इहे असां शींहं जेके आहियूं इन जे मथां ॼणो रिढ जी खल चढ़ी वेंदी। बेहिमत क़ौम, बुज़दिल क़ौम आहियूं न, बुज़दिल। हींअर केॾी करप्शन आहे, असां कॾहिं को एतिजाज कयो आहे? छा असां चयो त फलाणे थाड़े में रुश्वत थी हले? असां चऊं था फलाणे खे ॿधी आहिनि, के जेके जज आहिनि केतिरा के नेकब आहिनि, पर अक्सर छा पियो थो थिए कोर्टुनि में, नज़रे ज़रूरत में छा छा कारो मोह कयो अथनि पाकिस्तान जो। पोइ इहो ईअं थी वेंदो। आख़िर में मुंहिंजो प्रोग्राम ख़तमु थो थिए। सबबु छा आहे त इहे जानवर छो था इंसान थियनि? क़ुर थो चए अम तहसबन अक्सरहुम यसमऊन यअक़िलून, छा सम्झो था त अक्सरियत 90% माण्हू क़ुर कॾहिं ॿुधनि था या सम्झनि था? जे नथा कनि त इन हुम इला कल अनाम, इहे जानवर आहिनि, बल हुम अज़ल सबीला, इहा ही कंडीशन आहे। हे फ़िरके वारनि हिननि खे जंजीर ॿधी बाड़ में पूरियो आहे त जीअं हिननि खे छाखां था लिकाइनि त जीअं मथां क़ुर जी माना पहुचे या कंहिं हदीसनि ते माना पहुचे। मां अलाह ताला खां दुआ थो घुरां त अलाह पाक असांखे तव्हांखे इहा सम्झ अता फ़रमाए। सुभान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून, वसलाम अलल मुरसलीन, वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।